खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद। मोरो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल शाह अब्दुल लतीफ़ विटाई कैंपस गचेरो रोड मोरो जे हेडमास्टर इनायतुल्लाह सुमरो कादरी मोरो जे वसंदी वारनि खे इल्तिजा कई आहे त स्कूल में नियाणियुनि जे लाइ वॉशरूम्स ठाहिण में मदद करियो। 3 वॉशरूम्स जी सख़्त ज़रूरत आहे, जंहिंमें साईं अब्दुल जब्बार भंगर 40,000 ॾिना आहिनि। बाक़ी अव्हां जी मदद लाइ मुंतज़र आहियूं। वॉशरूम्स जो कमु जारी आहे। 650 खां मथे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि। स्कूल में पढ़ंदड़ आहिनि जिन में नियाणियुनि जो तादाद 300 खां मथे आहे। सच पुछो दिलि खे ॾाढी तकलीफ़ थींदी हुई। नियाणियुनि जे लाइ अलॻि वॉशरूम्स न हुया ऐं ठेकेदार स्कूल जो कमु मुकमल करण बजाए अध में कमु छॾे हलियो वियो। हिन वधीक चयो त मुंहिंजी जॉइनिंग खां पोइ अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट तरफ़ां बिल्डिंग फर्नीचर मिलियो। मुंहिंजी मदद पाण तहत मोहतरम वालिदैन उस्तादनि ऐं मोरो शहर जे मौज़ूद शख़्सियतनि तरफ़ां आरो प्लांट, थधे पाणीअ जे लाइ कूलर्स ऐं सोलर प्लांट लॻायो वियो, जंहिं जे लाइ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिन वक़्त ताईं दुआऊं घुरी रहिया आहिनि। जिन उन्हीअ कम में मदद कई, अव्हां जी मदद सां स्कूल जी नियाणियुनि जे लाइ वॉशरूम्स ठही सघनि था। This is Inayatullah Sumer, हेडमास्टर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल शाह बिटाई कैंपस गचेरो रोड मोरे खां। दोस्तों गुज़ारिश आहे त असांजे बिटाई स्कूल में अल्हम्दुलिल्लाह मुझे जॉइनिंग करण खां पोइ हिते बिल्डिंग नई हुआ बेहतरीन बिल्डिंग मिली, पर इन में हिकु ॻाल्हि ठेकेदार कमु करे अध मां छॾे हलियो वियो, हुनखे असां सर्टिफिकेट न ॾिनो आहे। अच्छा बहरहाल बिल्डिंग ठही, असां हिते ॿारनि खे पढ़ायूं पिया। हिते पाणी जी सख़्त ज़रूरत हुई। ॿारनि जो पाणी हिते ज़हर जो माना 2000 खां मथे सेको चवंदा आहिनि, जो ज़हर हो ॿारनि पीतो पे 40 सालनि खां वठी असां हिते आरो प्लांट हणायोसीं। दोस्तनि जे तावन सां, उस्तादनि जे तावन सां पंहिंजी कोशिशि करे हर दर वियासीं। अल्हम्दुलिल्लाह आरो प्लांट लॻी वियो। आरो प्लांट लॻण खां पोइ सोलर हो जी सख़्त ज़रूरत हुई, लाइट जो बहिरान हो, जो पाणी कीअं ठहे उहो बि हयोसीं। हिन वक़्तु असां पंहिंजी मदद पाण तहत नियाणी जे लाइ वॉशरूम 3 ठाहिण लाइ इल्तिजा कंदासीं त तव्हां महिरबानी करे हिन में ताउन कयो। ऐं असां अब्दुल जब्बार भंगर साईं जेको आहे उन ताउन कयो आहे। 40,000 ॾिना आहिनि, 40,000 मिलिया आहिनि। असां कमु शुरू कयो आहे, पर 3 वॉशरूम ठहंदा, एटलीस्ट ख़र्चु घणो ईंदो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे असां ताउन कयो। उस्ताद बि ताउन कंदा, मां बि ताउन कंदुसि, पहिरियां बि कयो आहे उस्तादनि, हींअर बि कंदासीं। पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजे गवर्नमेंट जे स्कूल पंहिंजो स्कूल सम्झी करे असां कमु जारी सां रखूं था। अलाह जी उमेद आहे त इंशाअल्लाह ताला इन प्रोजेक्ट में ज़रूरु कामयाबु थींदासीं। थैंक यू सर।